मुल्क के ॿियनि शहरनि जीअं शहदादकोट में भी 75 जश्न आज़ादी जो ॾींहुं क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सरकारी तोड़े खानगी जॻहनि के क़ौमी झंडनि ऐं जहंडनि सां सिंगारे रैलियूं कढी तकरीबून मल्हाए खुशी जो इज़हार कियो वियो। शहर के म्यूनसिपल ऑफिस में 14 अगस्त जश्न आज़ादी के हवाले से रिथियल सरकारी तकरीब में असिस्टेंट कमिश्नर ऐं एडमिनिस्ट्रेटर शहदादकोट सजाद हैदर कादरी, चीफ म्यूनसिपल ऑफिसर फिदा हुसैन मक्सी, माशूक अली मक्सी, म्यूनसिपल यूनियन के सदर बंदे अली तुनियो, रियाज़ हुसैन गवाह समेत स्कूली शागिर्दनि शहरन शिरकत कई। उन मौके ते स्कूली शागिर्दनि पारां मिली नगमा ऐं तकरीरी मुक़ाबलो पिणु थियो, जॾहिं त क़ौमी झंडो फड़काए सलामी ॾेई मिठाई पिणु विराई वई। होॾां डिग्री कॉलेज शहदादकोट में 75 जश्न आज़ादी के ॾींहं के हवाले से तकरीब कोठाए केक काटे वतन से मोहब्बत जो इज़हार कियो वियो। डिग्री कॉलेज के प्रिंसिपल प्रोफेसर एहसानुल्लाह जमाली, प्रोफेसर हाफिज़ मोहम्मद याकूब कंबो, प्रोफेसर अब्दुल जब्बार जुणेजो, प्रोफेसर नसीर अमन सुमरो, प्रोफेसर नज़ीर अली भट्टी ऐं ॿियनि तकरीब के खिताब कंदे चयो त आज़ादी अल्लाह पाक की वॾी नेमत है, जंहिं ते अल्लाह पाक जो शुक्र है जो असीं 75 जश्न आज़ादी जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं ऐं पूरी दुनिया में एक अलग कौम पाकिस्तानी की हैसियत में सुञाता वञूं था। उन मौके ते क़ौमी झंडो फड़काए खे सलामी ॾिनी वई। होॾां जमायत अहल सुन्नत पारां जश्न आज़ादी के हवाले से मरकज़ी अॻवान हाफिज़ मंजूर अमन सोलंकी, हाफिज़ मोहम्मद इसहाक चन्नो, अमीर जान ज़रिए ॿियनि जी अॻवानी में सिद्दीकी मदरसे खां हथनि में क़ौमी झंडा ऐं पार्टी जा झंडा खणी पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फौज ज़िंदाबाद ऐं नारा हणंदे कोटू मोटू चौक ते पहुता। उन मौके ते मुक़ररनि खिताब कयो ऐं मुल्क की तरक्की ऐं खुशहाली लाइ दुआ पिणु घुरी। ॿिए पासे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां जश्न आज़ादी के हवाले से अलग अलग रैलियूं कढी वतन से मोहब्बत जो इज़हार कियो वियो।